फ़िदा हुसैन शाह साहब से फ़िदा हुसैन शाह साहब जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी पोइ वो फैशन जी ॻाल्हि कयां या नक़ाद जी ॻाल्हि कयां असां फैशन इंडस्ट्री खे ॾिसूं मीडिया वारी फील्ड खे ॾिसूं असां जेकॾहिं लिखण वारी दुनिया जे अंदरि वञूं था त संदन ॾाढो बहितरीनु असांखे हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन मिले थी संदन बहितरीनु असांखे किरदारु नज़र अचे थो दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था महिरबानी ऐं अव्हां जॾहिं ज़बरदस्त कमु माशाल्लाह माशाल्लाह जॾहिं बि तव्हांजे कम ते नज़र पवंदी आहे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजी सोसाइटी में हिन तरह जा हीरोज़ बि मौजूदु आहिनि जेके हिन तरह पंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन उन्हनि जी असांजी सोसाइटी में हुजे थी सो यस हिननि डेज़ में छा एक्टिविटीज़ आहिनि अव्हां जूं सुबुह जो उथण सां माण्हूअ खे हिकिड़ो नओं विज़न मिलंदो आहे बिल्कुलु त अॼोके ॾींहं में कहिड़ा कहिड़ा कम करणा आहिनि ऐं इन लाइ गफ़ूर रहीम जहिड़ो पाक बाबरकत नालो खणी जेकॾहिं बि उथंदो त सॼो ॾींहुं बरकत ऐं अव्हांजे घर में अव्हां ॾांहुं डुड़ंदी ईंदी ऐं उन खां पोइ ज़िंदगीअ जा जेके मुख़्तलिफ़ वहिंवार आहिनि जेके महाज़ आहिनि उते अव्हांखे विढ़णो पवे थो मुंहिंजो पुटु वेंदो आहे हाणे बीकन हाउस में माशाल्लाह कंप्यूटर पढ़ाए थो मुंहिंजी नंढड़ी कॉलेज वेंदी आहे सिटी कॉलेज में त ॿारनि खे मोकिलणु ॿारनि खे तयारु करणु उन खां पोइ नाश्ता वाश्ता करणु ऐं पोइ पटाटे टमाटे लाइ निकिरणु उहो हिकिड़ो ॾाढो मज़ेदार मरहलो हूंदो आहे ऐं घरवारी डोड़ंदी पई आहे ऐं हुन वीचारीअ खे ॾिसंदो पियो आहियां त जेके घर में वेठे जेके मायूं अज़दवाजी ज़िंदगीअ में पंहिंजो फ़र्ज़ निभाइनि थियूं उन्हनि सभिनि खे सलाम आहे ऐं जंहिं फुर्तीअ सां जंहिं महिनत सां जंहिं सफ़ाईअ सां ॿार जो यूनिफॉर्म कीअं आहे ॿार खे कीअं मोकिलिणो आहे ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी शुरूआत हूंदी आहे सुबुह जी जे चांहि जी चुस्कीअ सां बि सभु इहे वहिंवार सभु इहे महाज़ जेकॾहिं फ़तह करियो था पिया त वॾी ॻाल्हि आहे ऐं उन में बि हिकिड़ा नंढा नंढा मैसेजिस हिकिड़ा नंढा नंढा प्रीत जा पना जेकॾहिं लिखी माण्हुनि खे अर्पियो केॾांहुं मुस्कुराए अव्हां ॾिठो केॾांहुं अव्हां ख़ुशि मरहबा कई त इहा बि असांजे ॻोठनि जी ख़ासि करे असांजे ॻोठनि जी रिवायत रही आहे ऐं मूंखे ॾाढो सुठो थो लॻे त हींअर सिंध उन मोड़ ते पहुची चुकी आहे जिते चौतरफ़ असांखे पंहिंजे सिंधियुनि जूं मुख़्तलिफ़ फील्ड्स में कामयाबियूं ॾिसण में थियूं पयूं अचनि अच्छा जी जनाब फ़िदा हुसैन शाह साहब अव्हां खां बि अॼु अव्हांजे नंढपण जी का यादि पुछंदासीं नंढपण जी का अहिड़ी यादि जेका अव्हांजो नंढपण डिस्कस कयो वञे त उहा ॻाल्हि यादि ईंदी हुजे जी मुंहिंजे ख़्याल में नंढपण थोड़ा डप हूंदा हुआ जॉमेट्री विञाइजी वई और बाबा सां कीअं ज़िक्र कजे ऐं नंढपण में जेकॾहिं उस्ताद मारे थो पियो थप्पड़ पियो हणे त उहो कीअं फेस कजे वरी रोइजे कीअं वरी घर जेसि ताईं पुॼिजे अमड़ खे बाकुर पाए रोइजे इहे सभु अहसास आहे ऐं वरी उहो ई साॻियो माण्हू मैट्रिक खां पोइ हिकिड़े ॾींहुं वरी रेडियो ताईं पहुची वञे ऐं नसीब मिर्ज़ा ऐं कौसर बूड़ो जहिड़ा माण्हू महिरबान उहे गाइड ॾींहुं इंटरव्यू वेठा करियूं जिते माण्हूअ जी सॼी जेका ज़हनी परवरिश थिए थी जेको ब्रॉटअप थिए थो उहा मस्बत धारनि में वहे थी पई ऐं उहो ई शायदि सिंध आहे उहो ई शायदि सिंधियत आहे हा ऐं उहे ई शायदि लाखिणी लतीफ़ जा शेर आहिनि असीं सुर सारंग थियो बीहो था रहूं अयाज़ मेलो में जे नचण था लॻूं बेइख्तियार हा फ़क़ीरनि वांगुरु त उहा अलाह साईं जो करम आहे फज़ुल आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे फ़ख़ुरु आहे तमामु शयुनि खे ऑन कयो आहे इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हुजे थी त अव्हांजी जेका नेचर हुजे तव्हां ओढ़ा माण्हुनि जे साम्हूं बि हुजो सीरियस थी वेही रहो पाण खे बाउंड करे वेही रहो इहा शइ ॾाढी जेको आहे न ॾुखी हूंदी आहे पर जहिड़े तरीक़े सां तव्हां तमामु शयुनि खे ऑन कयो आहे त माशाल्लाह तव्हांखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे हमेशह हर जॻह ते न ॾिसो माशाल्लाह हाणे मूंखे हैरानी थींदी आहे त इटालियन मायूं फ्रेंच मायूं उहे कीअं थियूं रिएक्ट कनि असांजे लोक गीतनि ते ऐं लाॾो पियो ॻाए आहे जी जी ज़रीना बलोच जो ऐं हू पयूं नचनि
ऐं उन्हनि खे सुर पोइट्री सम्झ में अचे कान पई हा। पर सुर क्लिक करे थो। म्यूज़िक हैज़ नो लैंग्वेज हा, जेको आहे सो बिल्कुलु। उते उन ऐं जॻह ते उहा शइ जेका आहे सभु खणियो थी वञे अलाए जे किथे माण्हूअ खे हिकिड़ी मस्तीअ जो नओं जहान आहे। ऐं ऐं कोशिशि कंदो आहियां त अहिड़नि माण्हुनि सां गॾु वियां जिते माण्हू आजिज़ी इंसारी अञा वधीक सिखे। माइटनि ते हिकिड़ी ॾेई छॾी। असांजो मरहूम बाबा साईं चवंदा हुआ त सैयद माना आका हुसैन जो फ़क़ीर नौकर, इन खां वधीक सोचणो ई कोन्हे, असांजी औकात ई कान्हे। ऐं वालदा बि इहा तरबियत ॾिनी। ऐं पोइ हाणे जेके असीं ॿाहिरि निकिरूं था पिया या ॻाल्हायूं था पिया या लफ़्ज़ जेकॾहिं मोती थियो था वञनि उन में असांजो पंहिंजो को कंट्रीब्यूशन कोन्हे, उहो बैकग्राउंड आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां ॾाढी वॾी ॻाल्हि कई आहे त उहो तव्हांखे तमामु शयूं जेके मिलियल हूंदियूं आहिनि उहे ई तव्हां आख़िर ताईं खणी हलंदा आहियो। डाउन टू अर्थ जेकॾहिं को माण्हू आहे, झुकियल को इंसानु आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे उहे सभु शयूं पंहिंजी परवरिश में मिलियूं आहिनि। जेकॾहिं केरु काइंड आहे, केरु लविंग आहे, केरु सॉफ्ट आहे त उहे सभु शयूं उनखे जेको आहे न शुरूअ खां तक़सीम थींदियूं आयूं आहिनि जेको अॼु ॾींहं ताईं उहो खणी हले पियो।